पंडिती बेहद भुलाया ओडो कीन आया अकुल वारा इश्क जे मुंहिंजा दोस्तो ऐं साथियो तारीख़ ॿुधाए थी त सिंध मज़हबनि जी माउ रही आहे। मज़हबनि खे हिन धरतीअ पालियो आहे, मज़हबनि खे हिन धरतीअ जनम ॾिनो आहे, पर केतिरा ई भेरा वक़्त बि वक़्तु हिन धरतीअ ते कब्ज़ो करण वारनि मज़हब जो नालो वठी हितां जे माण्हुनि खे कुटियो आहे, लुटियो आहे। ऐं कॾहिं इस्लाम जे नाले में, कॾहिं पाकिस्तान जे नाले में हिन धरतीअ जे माण्हुनि खे, हिन धरतीअ जे रखवालनि खे रत सां विंजारियो आहे। ऐं कालो को ॾींहुं आहे जो हिते सेवण में बि अहिड़नि ई दहशतगर्दनि इहे रत जे प्यासनि, इहे धरतीअ खे जो रत चूसण वारनि हितां जे माण्हुनि जो रत चूसण जे लाइ हिते अमुन जी धरतीअ ते जेको आहे सो बम धमाका कया आहिनि। असां चऊं था ॿियो पंहिंजी जाइ ते, पर हीअ ॻाल्हि जीअं जीअं में हिते ॻाल्हि ॿुधाई त हिते पाकिस्तान जे वजूद में अचण सां हितां जे माण्हुनि हिन धरतीअ ते कब्ज़े करण जे लाइ मज़हब खे आड़ बनाए हितां जे माण्हुनि खे रत में विंजारियो आहे। ॿियो त कयो, पर हितां जा हुकुमरान तव्हां ॾिसो हिन सेवण में बम धमाको थियणु पंहिंजी जाइ ते, पर जेके शहीद थिया आहिनि उन जिस्म जे टुकड़नि खे खणे हेॾे गंद जे ढेरनि ते रखो उछलाए पियो आहे। असां चऊं था हा इहो वाक़ियो ख़ुदा न ख़ास्ता न थिए त किथे बि न थिए, पर पंजाब में जेकॾहिं थिए हा त सॼी पाकिस्तान जी रियासत, पाकिस्तान जी हुकुमरानी जेकॾहिं थरथले में हुजे हा, टिजोड़ियुनि जा ताला खुली वञनि हा, बजेटूं जेके से रुली वञनि हा, पर इन्हनि माण्हुनि खे जेको आहे कुझु न कुझु ॾिनो वधीक ॾिनो वञे हा। पर हितां जा हुकुमरान अञा ताईं गुम आहिनि, हितां जा मालिक जेको सो रियासतुनि जा अञा मालिक आहिनि। असां अॼु बि चऊं था इन्हनि दहशतगर्दनि, इन्हनि जेको सो मज़हब परस्तनि माण्हुनि जा वरी पहिरां केॾी महिल GHQ ते ॾे था वञनि, कॾहिं जेको सो हिन मज़हब परस्तनि ॾे था वञनि। असां चऊं था इन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे, इन्हनि माण्हुनि खे हिन अमुन जी धरतीअ खे तार तार थियण खां बचायो वञे, हिन धरतीअ जा मालिकनि खे, हिन धरतीअ जे वारसनि खे बचायो वञे। हे अमुन जो पैगाम ॾींदड़ आहिनि ऐं सिंध धरती बचंदी त समूरी दुनिया ते अमुन ईंदो, समूरी दुनिया ते इंतिहा पसंदी ख़तम थींदी, समूरी दुनिया में तरक़ी ऐं समूरी दुनिया में इंसानी तरक़ी वधंदी। ऐं असां सम्झूं था इहा वॾी साज़िश आहे ऐं सेवण में जेको हमिलो थियो आहे इहे मजमूई तौरु सिंध जे ॻोठ ते, सेक्युलर सिंध ते हमिलो आहे, सिंधी माण्हुनि जे ख़्याल ऐं सोचुनि ते हमिलो आहे। इहो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो।